Welcome to Time News Studios. You are watching 5 p.m. Bulletin. इमरान ख़ान शिया कुछ लीगी अॻवाननि खां यूसुफ रज़ा गिलानी वटि अपोजिशन लीडर जो उहिदो हज़म नथो थिए। रुगो पीपल्स पार्टी हुकूमत ख़िलाफ़ अपोजिशन करे रही आहे। ॿिया दोस्त अपोजिशन सां अपोजिशन पिया कनि। हिक ॿिए ख़िलाफ़ बयान ॾियण बदिरां हुकूमत ख़िलाफ़ गॾिजी वञूं त कामयाबी मिली सघे थी। असां झेड़नि में नथा पवणु घुरूं। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त हर मौक़े ते आर पार वारी सियासत नाहे हलंदी, संजीदगी सां फ़ैसिला करणा पवंदा आहिनि। नवाज़ लीग खे वरी बि चऊं था त थधा थियो। मौलाना फज़लुर रहमान जल्द ठीक थिए त साणस मुलाक़ात कंदासीं। उम्मीद त पीडीएम सरबराह जी हैसियत सां मौलाना फज़लुर रहमान हिक पार्टी जी साइड वठण बदिरां समूरियुनि जमातुनि खे गॾु खणी हलंदो। सेनेट ऐं ज़िमनी चूंडनि में इमरान ख़ान कमज़ोर थी वियो हो ऐं उबती ॻणप शुरू थी वई हुई। संदसि ख़ुशकिस्मती आहे जो अहिड़े वक़्त में बेतमादी रिथ जी मुखालफ़त कई वई। पीपल्स पार्टी हिकु भेरो ॿीहर सेंट्रल एग्जीक्यूटिव कमेटी जो तलब थियल इजलास मुलतवी करे छॾियो। सेनेट ऐं असेंबली जा इजलास तलब थियण सबबि इजलास मुलतवी कयो वियो। पीपी तर्जुमान मूजिबि 4 अप्रैल ते सेनेट ऐं 5 अप्रैल ते क़ौमी असेंबली जा इजलास तलब थियल आहिनि, जंहिं सबबि पार्टी अॻपाण सीईसी इजलास में शिरकत न करे सघंदा। पीपी चेयरमैन बिलावल भुट्टो ज़रदारी चयो आहे त इस्तीफ़ाउनि सूदो ॿियनि अहम मामलनि ते फ़ैसिला करण लाइ मुनासिब फोरम सीईसी आहे। इजलास में सलाह मशवरनि बाद फ़ैसिला कया वेंदा। पीपल्स पार्टी वटि वक़्तु आहे। पीपल्स पार्टी वारा सेनेट में अपोजिशन लीडर चाहिनि था त मामिलो पीडीएम अॻियां रखनि। पीपल्स पार्टी जी बेउसूली बर्दाश्त न कई वेंदी। नवाज़ लीग अॻवान राणा सनाउल्ला जी पीटीआई ऐं पीपी ते तनक़ीद। राणा सनाउल्ला डस्का चूंडनि दौरान धांधली में मुलविस किरदारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो कंदे चयो आहे त वोट चोरनि खे सज़ा ॾिनी वञे त जीअं मुल्क में वोट जो तक़दुस बहाल थिए। पीपल्स पार्टी सेनेट चूंडनि में पीडीएम उम्मीदवार फरतला बाबर जी शिकस्त जो ज़िम्मेवार नवाज़ लीग खे करार ॾेई छॾियो। शाज़िया मरी चयो आहे त पीडीएम खे अपोजिशन ख़िलाफ़ इस्तेमालु करण ते नवाज़ लीग खे वज़ाहत ॾियणी पवंदी। राणा सनाउल्ला पीपी खां माफ़ी जो मुतालबो करण खां पहिरीं पंजाब में पीटीएस सां गॾिजी सेनेट चूंडाइण ते माफ़ी वठे। नवाज़ लीग फरतला बाबर खे बहाराइण ते माफ़ी वठे। रुगो मुंजी शुगर मिल्स जे मामले खे छो उछलियो पियो वञे? छा शहबाज शरीफ़ सूदो ॿियनि 80 शुगर मिल्स में को बि इशू नाहे? जहांगीर तरीन पंहिंजे ख़िलाफ़ केसिस ते कावर में अची वियो। जहांगीर तरीन चयो आहे त संदसि ख़िलाफ़ केस ॼाणी वाणी FIA खे ॾिनो वियो। मनी लॉन्ड्रिंग जो लफ़्ज़ शामिल करे उनखे क्रिमिनल केस बणायो वियो। केसिस जो खंड जा अघु वधण सां को बि वास्तो नाहे। कंपनी जे 10 साल अॻु थियल फ़ैसिलनि खे चैलेंज करण FIA जो कमु नाहे। लॻे थो रिथाबंदी तहत शयूं लीक कयूं वेंदियूं आहिनि। ॿ जी खंड लाइ कश्मीर ते सौदेबाज़ी करे दुनिया खे कहिड़ो पैगाम ॾींदासीं? मुल्क में अहिड़ा हुक्मरान मढ़ियल आहिनि जो दुनिया खिली रही आहे। सभु ॾिसनि था त पाकिस्तान में छा पियो थिए। अॻूणे वज़ीर आज़म शाहिद खाक़न अब्बासी तरफ़ां हुकूमत जी कश्मीर पॉलिसी ते छिती तनक़ीद। शाहिद खाक़न अब्बासी चयो आहे त पाकिस्तान सर्कस या तमाशेगान आहे, पर 23 करोड़ आवाम जो मुल्क आहे। मुल्क खे तमाशो लॻाईंदड़ नथा लाए सघनि। समरी वज़ीर आज़म ॾांहुं उमानी वई त भारत मां खंड ऐं कफ़ा घुराइण जी इजाज़त ॾिनी वञे। ECC समरी जी मंज़ूरी ॾेई छॾी। काबीना में हिकु वज़ीर चयो त अहिड़ो फ़ैसिलो न करियो, माण्हू कावड़ में अची वेंदा। ॿुधायो वञे त उहे सभु कम तकड़ में छो कया विया। सिंध में तालीम खाते रमज़ान मुबारक दौरान स्कूल जो वक़्तु तब्दील करे छॾियो। सुबुह जी शिफ्ट में स्कूल 7:30 खां 11:30 वॻे ताईं खुलियल रहंदा। स्कूलनि जी ॿी शिफ्ट जो वक़्तु 12:15 खां 3:45 मुक़ररु। रमज़ान मुबारक में जुमे जे ॾींहुं स्कूल 7:30 खां 9:30 वॻे ताईं खुलियल हूंदा। सूबाई वज़ीर तालीम सईद गनी जी सदारत हेठि तालीम खाते जी स्टैंडिंग कमेटी जो इजलास। कोरोना सूरत-हाल ऐं तालीमी सरगर्मियुनि जो जाइज़ो। ज़रियनि जो चवणु आहे त इजलास में सिंध अंदरि 8 दर्जे ताईं स्कूल 15 ॾींहनि लाइ बंदि करण जी तजवीज़ पेश कई वई। कुझु मेंबर्स तरफ़ां समुदाय स्कूल्स बंदि करण जी मुखालफ़त। प्राइवेट स्कूल्स जी नुमाइंदे मौक़िफ़ अख़्तियार कयो त मार्केट्स खुलियल आहिनि त स्कूल्स छो बंदि करियूं।
सिंध जे गादीवारे शहर कराची में लिंगसानीदड़ गर्मी की लहर बरक़रार। शहर में 1947 खां पोइ पहिरियों भेरो पारो 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। मौसमियात खाते चयो आहे त 14 अप्रैल 1947 में कराची अंदर गर्मीपद 44.4 डिग्री सेंटीग्रेड रिकॉर्ड थियो हो। अॼु बि कराची में पारो 44 डिग्री सेंटीग्रेड ताईं पहुची वियो। कहर की गर्मी में शहरी घरनि ताईं महदूद। अॼु शाम जो सामूंडी हवाऊं ॿीहर खुलण जा इम्कान। मुझे लग रहा है जो हुकूमत के दावे इमरान खान के वो तो धरे के धरे रहेगा सारे के जी आवाम तक रोज़मर्रा सहूलियात जो है एशिया जो है उन तक पहुँच रही होगी। कुछ भी नहीं मिला हमें, तो बेवा इंसान है हम भी, हमारे को नहीं मिलता। हुकूमत के खंड ते सब्सिडी वारनि दावाउनि बावजूद यूटिलिटी स्टोर सां खंड ग़ाइब। महांगाई ग़रीब आवाम की चेल चिबी करे छड़ी। यूटिलिटी स्टोर्स से ब्रांडेड घी ऐं खाजरो तेल भी महंगा थी विया। खाजरो तेल के अघनि में 6 रुपया फ़ी लीटर ऐं घी के अघनि में 7 रुपया फ़ी किलो वाध। खंड के अघनि में ॿीहर वाध रिकॉर्ड। मार्केट में खंड 100 रुपया 92 पैसा फ़ी किलो थी वई। बाकरो गोश्त 10 रुपया 53 पैसा, गाव गोश्त 4 रुपया 44 पैसा महांगो थी वियो। कुकुड़ के अघ में 22 रुपया फ़ी किलो लाथ रिकॉर्ड। अमरीका तरफा माहौलियाती कॉन्फ्रेंस में दावत मिलण ते जारी गोड़ ते हैरान आहियूं। वज़ीर आज़म इमरान खान चयो आहे त असां ईंदड़ नस्लुनि लाइ माहौल दोस्त पॉलिसीज़ जोड़ियूं आहिनि। केपी सूदो समूरे मुल्क में माहौल दोस्त पॉलिसी जी दुनिया साराह करे रही है। माहौलियाती तहफ़्फ़ुज़ लाइ बिलियन फ्री सुनामी मनसूबनि जहिड़ा कदम खयां। मुल्क में दरियाउनि खे भी साफ़ कयो पियो वञे। नवाज़ लीग अॻवान मरियम औरंगज़ेब वज़ीर आज़म के बयान ते रद्दअमल ज़ाहिर कंदे चयो त माहौलियाती कॉन्फ्रेंस न घुराए पैगाम ॾिनो वियो त पंहिंजा तजर्बा पाण वटि रखो। मुल्क के माहौलियाती बदिलाव खां पाक करणो आहे त तव्हांजो सफ़ायो करणो पवंदो। माफ़िया ऐं के तहफ़्फ़ुज़ ॾियण लाइ बिलियन फ्री मनसूबे में करप्शन जो सुनामी आंदो वियो। बरतानिया तरफा सफ़री पाबंदियुनि बाबत रेड लिस्ट में पाकिस्तान के शामिल करण बाद बरतानिया खां पहुतल मुसाफ़िर जुमे खां अॻु वापसी लाइ परेशान। PIA तरफा मैनचेस्टर लाइ इस्लामाबाद में 4 इज़ाफ़ी उड़ामूं हलाइण जो फ़ैसिलो। गुड फ्राइडे ऐं ईस्टर के मौक़नि ते आयल शहरियुनि की वापसी मुमकिन थी सघंदी। 6 ऐं 7 अप्रैल ते ऑपरेट थींदड़ उड़ामनि में 1400 मुसाफ़िर सफ़र कंदा। पाकिस्तान में पहिरियों रोज़ो 14 अप्रैल ते रखियो वेंदो। साइंस ऐं टेक्नोलॉजी वज़ारत चयो आहे त रमज़ानुल मुबारक जो चंड 13 अप्रैल ते नज़र ईंदो। लाहौर, कराची ऐं इस्लामाबाद में 13 अप्रैल ते वाज़े तौर चंड नज़र ईंदो। कराची में 80 करोड़ रुपयनि खां चांवरनि जी चोरी में मिल्स मालिक पाण मुलविस निकितो। मलीर पुलिस जो चवणु आहे त राइस मिल्स मालिक नंदलाल 5 बैंक्स मां चांवरनि जी जाइ ते कर्ज़ वठण बाद चांवर चोरी थियण जो ड्रामो कयो। जवाबदार 27 खां 29 मार्च ताईं चांवर ॿियनि गुदामनि में मुंतक़िल कंदो रहियो। बैंक तरफ़ां चांवर चोरी थियण ख़िलाफ़ 5 केसिस दाख़िल कया विया। चोरी ऐं जालसाज़ी में मुलविस नंदलाल पंहिंजे साथी आकाश कुमार सूदो फरार थी वियो। गिरफ़्तारी लाइ पुलिस जारी। सखर में सेहत लाइ हानिकार गोश्त विकिरो थियण जो इंकशाफ। शहर के मुख़्तलिफ़ इलाक़नि में मुअल ऐं बीमार जानवरनि जो गोश्त विकिरो थियण जी शिकायतनि बावजूद इंतज़ामिया हरकत में न आई। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त गाॾियुनि ज़रिए सेहत लाइ हानिकार गोश्त हाणे शहरनि में विकिरो कयो पियो वञे। लाॻापियल अमलदार ख़ामोश तमाशाई बणियल आहिनि। शहरनि तरफ़ां आला अख़्तियारनि खां मामले जो नोटिस वठी ज़िम्मेवारनि ख़िलाफ़ कार्रवाई जो मुतालबो। हैदराबाद भरिसां ॻोठ कासिम पंवर में 2 घरनि के बाहि विकोड़े वई। अनाज सूदो समूरो सामान फड़ी रखियो। फायर ब्रिगेड अमले ऐं ॻोठाणनि गॾियल कोशिशुनि सां बाहि ते ज़ाब्तो आणे वरितो। अख़्तियारनि जो चवणु आहे त बिजली जी शॉर्ट सर्किट सबबि बाहि भड़की पई हुई। बाहि मुतासिर ख़ानदान खुलियल आसमान हेठि वेठल। ऐं कराची के मेवाशाह कब्रिस्तान में फिज़ा मां ओचितो लोह किरण ते माण्हुनि में ख़ौफ़। इलाक़े वासियुनि जो चवणु आहे त लोह जा वज़नी टुकड़ा किरण सबबि ऊना खॾा पइजी विया ऐं कब्रनि खे बि नुक़सानु पहुतो। इतला ते पुलिस इलाइक़े खे कड़ो चाढ़े छॾियो ऐं लोह जा टुकड़ा तहवील में वठी छॾिया। पाक कॉलोनी पुलिस चयो आहे त आसमान तां वज़नी शइ किरण वारो तासुर ग़लति आहे। इलाइक़े में क़ाइम फैक्ट्री जो बॉयलर फाटी पियो हो, जंहिं जा लोह जा टुकड़ा कब्रिस्तान में किरिया हुआ।
अस्सलाम वालेकुम नाज़रीन, टाइम न्यूज़ में भले कार माहिया शाहिद सियाल हेडलाइंस सवानी बुलेटिन की शुरुआत कनासी शॉर्ट ब्रेक खां पोइ।